बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम इलाइका इशूज़ में मां आहियां जो मेज़बान जावेद उस्मान बिजरानी। असां सां शरीक गुफ्तगू आहिनि चीफ कोऑर्डिनेटर आल पाकिस्तान बुर्दी बुलोदी एसोसिएशन सुजाग समाती इत्तेहाद जो सदर मोहतरम मीर इकबाल अहमद ख़ान बिजरानी, जमात इस्लामी जो सूबाई अगवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजरानी ऐं मूवी अब्दुल हफ़ीज़ बिजरानी जो भाउ निसार अहमद बिजरानी। जी नाज़रीन, असीं गुफ्तगू कंदासीं मौलवी अब्दुल हफ़ीज़ बिजरानी जे अगवा वाक़े जे बाबति। मौलवी खे अगवा थिए तक़रीबन 25 ॾींहं गुज़री चुका आहिनि। हिन वक़्त ताईं हद जी फुल बी सेक्शन पुलिस तोड़े ज़िले जैकबाद पुलिस इंतज़ामिया मौलवी खे बाज़ियाब कराइण में नाकाम वई आहे। जेका पुलिस पारां मौलवी जे वारसनि खे रोज़ सखणा दिलासा ॾिना पिया वञनि त मौलवी खे जल्द बाज़ियाब कयो वेंदो, पर हिन वक़्त ताईं मूवी जी बाज़ियाबी अमल में न अची सघी आहे। सभ खां पहिरियां मां जेको आहे त मूवी जे भाउ अब्दुल हफ़ीज़ बिजरानी जेको मूवी जो भाउ आहे निसार अहमद, उन खां पुछा कंदुसि त मूवी खे अगवा थिए केतिरा ॾींहं थिया आहिनि ऐं पुलिस मूवी जी बाज़ियाबी लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि। निसार अहमद ॿुधाइजो त मूवी खे अगवा थिए केतिरा ॾींहं थिया आहिनि ऐं पुलिस हुन जी बाज़ियाबी लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि। हाँ जावेद ॻाल्हि इहा आहे, अॼु 25 ॾींहं थी वियो आहे अब्दुल हफ़ीज़ बिजरानी खे ऐं खेड़े साहिब सां मुंहिंजो राब्तो बि थियो हुयो, उन सां मुंहिंजी मुलाक़ात बि थी हुई। उन चयो मां 4 हाणे ख़बर आहे 2-3 ॾींहं थी विया आहिनि, मूंखे मोहलत ॾियो। ऐं उन खां बाद में उनखे मोहलत ॾिनी थिए। अॼु 25 ॾींहं उन चयो त असां ईद अब्दुल हफ़ीज़ कराईंदासीं। ईद त असांजी सुभाणे गुज़री वई, लेकिन असां ईद कोन कई थिए। इहा असांजी ईद कहिड़े कम जी? वरी इहा बि ख़बर असांखे अथई त मूवी बाज़ियाब थिए थो पियो, अञा ताईं हिनमहिल ताईं कुझु थियो बि न आहे। ऐं उन खां बाद मुंहिंजो राब्तो बि थियो हुयो मीर इकबाल अहमद ख़ान सां। उन इहा ॻाल्हि कई, पुट तूं जो अब्दुल हफ़ीज़ न आहे, अब्दुल हफ़ीज़ असांजो आहे, असां इंशाअल्लाह उनखे जल्द में जल्द बाज़ियाब कराईंदासीं। अच्छा, मीर इकबाल अहमद ख़ान बिजरानी साहब, अवां माशाल्लाह असांजे इलाइक़े जी जेको आहे त सियासी ऐं इलाइक़ाई शख़्सियत आहियो। अवां जेको आहे त हिकिड़ी वॾी बसीरत बि रखो था इलाइक़े जे हवाले सां ऐं सियासी हवाले सां। साईं, मां अव्हां खां इहो पुछा कंदुसि त पहिरियां असां इहे ॾिसंदा ऐं ॿुधंदा हुआसीं त असांजे इलाइक़े मां रिढ बकरी ऐं जेको आहे त मेंह चोरी थियणु आम हूंदी, लेकिन काफ़ी महीननि खां जेको आहे त असांजे इलाइक़े मां जेको हिकिड़ो पुरअमन इलाइक़ो हुयो, माण्हू जेको आहे त अगवा थियणु मामूल बणिजी विया आहिनि। इन हवाले सां अव्हां जो छा चवणु आहे साईं? दादा, तव्हां सभु ॼाणो था पिया त असांजे ज़िले में, ख़ासि करे कशमीर ज़िले में जैकबाबाद ऐं शिकारपुर में जेको गुज़िरियल तक़रीबन 4 महीननि खां माहौल रहियो बहितर हुयो हिन शेख साहब जे अचण खां पोइ। पहिरियां त तमामु घणी ख़राबी हुई, पर हाणे लॻे थो पियो त ॾोयारी जेके आहिनि हिननि जो विच कछे विया आहिनि ऐं हिननि जो पाणी मापे विया आहिनि। त हाणे पुलिस जो केतिरो जेको आहे उहो पाणी आहे। कुझु त पुलिस अमलदार बि अहिड़ा आहिनि जेके उन्हनि सां मिक्सअप हुया, उहे पहिरें शेख साहब जे अचण सां निकिरी विया ज़िले मां। हाणे वरी ॿुधण में आयो आहे त उहे वरी सिधी अणसिधी तरह सां वरी वट पासनि जे ज़िलनि में अची हुते पंहिंजी पोस्टिंग वठी छॾी आहे। जंहिंजो डायरेक्ट ॾोयारनि सां राब्तो हुयो, जंहिंजी मार्फत माण्हू मोटंदा, मार्फत माण्हू खजंदा हुया, सॼो पुलिस जो वहिंवार ॾोयारनि सां गॾियल हुयो। असां हाणे बि इहो ई चऊं था पिया त जेतिरे ताईं पुलिस सही माना में उन ते ऑपरेशन न कंदी, पुलिस जे हथ में आहे सॼो कुझु। जेके माण्हू चलो खणी वञी हुननि अगरि कचे में कंहिं ॾोयारनि खे ॾिनो आहे, पर खणाए ॾियण वारा माण्हू ॿाहिरों जा आहिनि, हितां जा आहिनि, उहे माण्हू मौजूदु आहिनि ऐं पुलिस खे सॼी ख़बर आहे। जेकॾहिं उन्हनि माण्हुनि खे पुलिस खणे या उन्हनि जूं रनूं खणे, उन्हनि खे उन ते सख़्ती करे त बिल्कुलु माण्हू 2 ॾींहंनि में बाज़ियाब थींदो। तव्हां ॾिठो त हाणे उहो जेको छोकिरो खणी विया हुया हिन मां शिकारपुर मां, इहे उन्हनि में इन्हनि हिकिड़े ॾोयारे हुयूं त उन्हनि सां डील करे चाचड़, तव्हांखे यादि आहे, जेके बखिजी विया हुआ, हा मोरे जा, उहे रुॻो इन करे वापसि थिया त उन्हनि पैसा बि कोन भरिया। उन्हनि दाड़ेलनि जूं वञी मायूं खयूं, खणी अची पाण वटि रखियूं, उन्हनि मुतालबो कयो त हाणे असां ॾियूं था, असांखे पंहिंजूं औरतूं मोटाए ॾियो। त ॻाल्हि इहा आहे त उन्हनि हीउ रुॻो डील करे वरी उन्हनि खे चवंदा कोन, चुप करे वेही रहंदा। पुलिस जेको आहे उहो आहे कोन। हाणे या त ईअं थिए त बाबा हाणे पोइ इलाइक़े में असांखे पुलिस इजाज़त ॾिए त पोइ असां पंहिंजी कार्रवाई करियूं। असां वटि बि पंहिंजी बिरादरी घणी आहे,
असां वटि बि माण्हू पंहिंजा घणा आहिनि, पोइ पाण पंहिंजे बचाव जे लाइ पोइ असां बि पंहिंजो रवैयो ओड़ो अख़्तियार करियूं, पर असां कानून खे हथ में खणणु नथा चाहियूं, हथ में न खणंदासीं ऐं असां पुरअमन माण्हू आहियूं। पर हीअ हाणे जेको कुझु रवैयो आहे हिननि जो, त इहे हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे त जॾहिं इन हद ताईं वञी पहुचंदासीं त न माण्हू राति जो पंहिंजे घरनि में महफ़ूज़ आहिनि, न ॾींहं जो रस्तनि ते महफ़ूज़ आहिनि, त आख़िरकार उनजो नतीजो कोई ॿियो ई निकिरंदो। साईं जेकबाद पुलिस इंतिज़ामिया जे हवाले सां छा चवणु चाहींदव त 25 ॾींहं मूवी अब्दुल हफ़ीज़ बिजाणी खे अगवा थिए गुज़री चुका आहिनि, लेकिन जेकबाद पुलिस इंतिज़ामिया कहिड़ा ख़ासा क़दम न खया आहिनि मूवी जी बाज़ियाबी लाइ, जीअं असां हुन तव्हां इहो ॾिसो त जंहिं ॾींहुं इहा वारदात थी, अब्दुल हफ़ीज़ खे जॾहिं अगवा कयूं त पहिरियों ॾींहुं त सॼो हिननि जो जहिड़ो हुयो, 3 ज़िलनि जी पुलिस जो, कश्मीर वारा चवनि असांजी हद न आहे, शिकारपुर वारा चवनि पिया असांजी हद मां न खजी वियो आहे, ऐं जेकबाबाद वारा चवनि असांजी हद मां न आहे खजी वियो। हाणे जॾहिं पुलिस DIG हिकिड़ो आहे डिवीज़न जो, साॻी डिवीज़न में जेको आहे 3 ज़िला अचनि था पिया, त उते इहो हाल हुयो जो कोई SHO FIR कोन पियो कटे, कोई SHO पेर न पियो खणाए उन्हनि जा, कोई उन्हनि जी कढ वञण लाइ तयारु कोन हुयो, सारो ॾींहुं हिननि रुॻो हदबंदियुनि में विञाए छॾियो। इन सूरत हाल में जेकबाबाद वारनि पंहिंजे हुननि जी एतिरी रिटीन आहे, हुननि में के ख़बर आहे पहिरियों बि जेकबाबाद वारा जेके बागड़ी खजी वियो उन्हनि डील करे हितां जे कुझु मोतबर माण्हुनि जी मार्फत इहे माण्हू मोटाया हुया। हाणे उहे मोतबर माण्हू बि मौजूदु आहिनि, उहे ॾोयारी बि उन इलाइक़े में मौजूदु आहिनि, ऐं हिन जे खणाइण में बि इन्हनि माण्हुनि जो हथु आहे जिन माण्हुनि इहे बागड़ी खया हुया। मां क्लियर थो चवां पियो, पर उन्हनि खे छो नथी जेकबाबाद पुलिस ऐं ठुल वारी पुलिस बराबरि कराए? मूंखे नथो लॻे त पुलिस में असां का उमेदु रखी वेही रहूं त असांखे पुलिस जेकबाबाद वारी को उन मां घर ॾींदी, कोई आसिरो कोन्हे। DIG मुतबर माण्हू आहे, DIG साहिबु हिमत भरियो आहे, पर DIG डायरेक्ट कुझु नथो करे सघे। हिते लोकल इंतिज़ामिया ऐं SHO वटि SP ऐं SHO अगरि सचाई कंदा ऐं उन्हनि में हिमत हूंदी त कुझु थींदो, पर उन्हनि में हिमत कोन्हे। मां नथो सम्झां त हे सवाइ पैसनि भरण जे बरामद कराए सघनि, पर पैसा हिननि ग़रीबनि वटि आहिनि किथे त ही भरींदा? ही त मिसकिन आहिनि, हिननि जो त खाइण पीअण तव्हां हिन जी हालत ॾिठी आहे, हिन जे पीउ जी वीचारनि जी कहिड़ी हालत आहे, हुननि वटि आहे छा? अच्छा बिल्कुलु साईं। मौलाना अब्दुल हफ़ीज़ साहिबु, अवां इन जेको आहे त वाक़े खे चङी तरह जेको आहे त इन वाक़े जी अॻुवाणी कयो पिया, जॾहिं मूवी जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज कयो पियो वञे, अवां बिल्कुलु हुन एहतिजाज जी अॻुवाणी बि कयो पिया, ऐं जॾहिं बि वारसनि खे DIG लाड़काणे सां मिलणो आहे उते बि तव्हां ई अॻुवाणी कंदा हो। SSP जेकबाद सां बि मुलाक़ातूं थियूं आहिनि मूवी जे वारसनि जूं, उते बि अॻुवाणी तव्हांजी अॻुवाणी में इहे शइ थियूं आहिनि। अवां इन वाक़े खे कीअं ॾिसो था, मजमूई सूरत हाल, आख़िर इन मूवी जी बाज़ियाबी में एतिरी देरि छो थी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, वॾी महिरबानी जावेद भाई। बुनियादी मसइलो साईं सिंध हुकूमत जो आहे, त सिंध हुकूमत लॻे ईअं थो त तइ करे चयो आहे त सिंध जे माण्हुनि खे सुबुह जी निंड करणु न आहे ॾियणी। हालांकि सिंध जे माण्हुनि जो क़सूर इहो आहे त पीपुल्स पार्टी खे पंजाब रिफ्यूज़ कयो, सरहद रिफ्यूज़ कयो, बलोचिस्तान रिफ्यूज़ कयो, उनखे सिंध जा माण्हू हमेशह वोट ॾेई करे सभिनी ताईं पहुचाइनि था, इक़्तिदार थियनि था। पर उनजे एवज़े में उनखे मिले छा थो? हाणे हालत इहा आहे त निंड बि नथा करे सघूं असां। मूवी अब्दुल हफ़ीज़ जितां खजी वियो आहे, उहो घर जी बिल्कुलु भरिसां ई आहे, उते सुतो पियो आहे, उतां उनखे खणी विया आहिनि। अॼु उनखे 25 ॾींहं थी विया आहिनि। मुंहिंजो मुसलसल DIG सां SSP जेकबाद सां राब्तो आहे, सवाइ दिलासनि जे ॿियो कुझु बि न आहे। बसि हम कर रहे हैं, आप फिक्र न करें, हम कर रहे हैं, फिक्र न करें, हम कर रहे हैं। यानी असां का महिनत ॾिसूं, का कोशिशि ॾिसूं, उहा का शइ नज़र नथी अचे। बुनियादी तरह असांजो इलाइक़ो इंतिहाई पुरअमन आहे। असां इलाइक़े जे मुअज़्ज़िज़नि खे बि रिक्वेस्ट कंदासीं, सभिनी दोस्तनि खे दरख़्वास्त कंदासीं त हिन इलाइक़े खे पुरअमन न ॾिनो वञे। असां हक़ीक़त में सभु पीसफुल माण्हू आहियूं। राति जो ॾींहं जो असां वटि माण्हू अचनि वञनि, घुमनि फिरनि था, कंहिंखे का तकलीफ़ न हूंदी। हाणे जॾहिं हे हिकिड़ो रूटीन सिलसिलो शुरू थी वियो ऐं इहो जेकॾहिं सुभाणे 4 पैसा भरे वापसि आयो त पोइ शायदि कोई महफ़ूज़ न रहंदो। असां चऊं था सभु माण्हू हिते सुख सुकून सां रहनि, अमुन सां रहनि, शांतीअ सां रहनि। ऐं अॻे त माण्हू रिढ बकरी जी ॻाल्हि कंदा, मेह जी ॻाल्हि कंदा, ढोर ढगी जी ॻाल्हि कंदा, हाणे परेशान आहिनि त पाण खे माण्हू कीअं बचाए। बुनियादी तरह इहा रियासत जेका आहे उहा ॾोहारनि जे अॻियां गोॾो खोड़े वेठी आहे।
बुनियादी सबबु इहो आहे त रियासत हथ कढी वई आहे। उन्हनि जो सिर्फ़ु कमु इहो आहे, मां त हैरान आहियां, SSP अहिड़ा मोकिलनि था असांजे डिस्ट्रिक्ट में, उन्हनि जो अमन अमान सां को तालुक ई न आहे, को राब्तो वास्तो ई न आहे। ऐं न वरी उनखे हिन ॻाल्हि जो को फ़िक्र आहे। हू चाहिनि था त पंहिंजे इलाइक़े जे MNA MPA सां सेटिंग में रहनि, बाक़ी सॼी दुनिया वञी कहिड़े हाल में रहे उन सां उनजो को तालुक न आहे। हालांकि उन सां 12 असां मुलाक़ातूं कयूं त बाबा जेकॾहिं तव्हां सुता रहंदव त हिन क़ौम जो छा थींदो। वरी वज़ीर आला सिंध खां इहो मुतालबो था कयूं त ख़ुदा रा होश खां कमु वठो, पंहिंजे निंड खां उथो। हे जेका असांजे अपर सिंध ख़ासि तरह कशमोर आहे, जेकबाबाद आहे, शिकारपुर आहे, हिते बाहि भरियल आहे, आए रोज़ माण्हू अगवा थियनि था। आख़िर हिननि वीचारनि जो कसूर छा आहे? कल्ह आउं वियुसि, मुंहिंजो अज़ीज़ हुनजी माउ गुज़ारे वई, पोइ मूंखे ख़बर पई त इहे सिटार ऐं गोला बि खॼी विया आहिनि। आउं तॾहिं ते वियुसि, उहे वीचारा रोज़ पिटनि पिया। असांजे को नुमाइंदो लड़ी न आयो आहे। तंहिं करे जेकॾहिं ईअं ई माण्हू वीचारा परेशान रहंदा ऐं उहे पैसा भरे भोगड़े खे वापसि थींदा त पोइ हिते छा रहंदो? सची ॻाल्हि इहा आहे। सम्झूं था सिंध अॻे ई सुञ रुञ थी चुकी आहे। अॻे ई असां तालीम खां महरूम आहियूं, सिहत खां महरूम आहियूं, ऐं पोइ वरी हाणे अमन अमल खां ई महरूम रहंदासीं। इन करे असां मुतालबो था कयूं हुकूमत सिंध खां, ख़ासि तरह IG साहिब खां, DIG साहिब खां, SSP साहिब खां, त हू पंहिंजे एयर कंडीशन बंगलनि खां निकिरनि ऐं अमली तौर ते कुझु करे ॾेखारनि ऐं हिन बदरमनी जो ख़ात्मो कनि। ऐं ख़ासि तरह असांजो जेको मुग़वी आहे अब्दुल हफ़ीज़, इन जी बाज़ियाबी लाइ ऐं बाक़ी बि जेके मुग़वी आहिनि उन सभिनी खे बाज़ियाब कयो। वरी महिरबानी मीर इक़बाल अहमद ख़ान बेजराणी ऐं उनखां अलावा जमात इस्लामी जो सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बेजराणी, जंहिं असांखे जेको आहे त इलाइक़ाई इशूज़ प्रोग्राम में पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। असीं अॼु मुग़वी अब्दुल हफ़ीज़ बेजराणी जे हवाले सां गुफ़्तगू